नज़र के कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त लेफ्टिनेंट जनरल रिटायर नज़ीर अहमद नेब जो नओं चेयरमैन मुक़ररु। वज़ीर आज़म मुखालिफ़ धुर अॻुवाण सां मशवरे खां पोइ नेब चेयरमैन मुक़ररु करे छॾियो। PTI नेब चेयरमैन जे मुक़ररु वारे अमल खे तकरारी करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चवण आहे त नेब चेयरमैन जी मुक़ररी जो अमल तकरारी आहे। नज़र के कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त लेफ्टिनेंट जनरल रिटायर नज़ीर अहमद नेब जो नओं चेयरमैन मुक़ररु। वज़ीर आज़म मुखालिफ़ धुर अॻुवाण सां मशवरे खां पोइ नेब चेयरमैन मुक़ररु करे छॾियो। PTI नेब चेयरमैन जे मुक़ररु वारे अमल खे तकरारी करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चवण आहे त नेब चेयरमैन जी मुक़ररी जो अमल तकरारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।